बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु असां पढ़ंदासीं क्लास 8 जी सिंधीअ जो सबक 21 बादशाह ऐं मस्खरे जी ॻाल्हि। शहनशाह हिकिड़ो हो ख़ुशि मिज़ाज, कचहरीअ में पहिरें हू वेठो हो ताज। शहनशाह मतिलबु बादशाह हिकिड़ो ख़ुशि मिज़ाज हो, मतिलबु ख़ुशि तबियत जो माण्हू हो। उहो कचहरी हली पे महफ़िल दरबार में वेठो ऐं उनखे ताज पियो। अची मस्खरो उत सलामी थियो। शहनशाह तंहिंखे तॾहिं हीअं चयो। दरबार में उते अची हिकु मस्खरो दरवेश अची उते ज़ाहिर थियो, सलामी पेश कई बादशाह खे। त शहनशाह बादशाह जेको उनखे उन कुझु हीअं फरमायो, मियां मस्करा तोखे ॾियां थो इनाम, मगद यादि रखजां मुंहिंजो इनाम। मियां मस्करा बादशाह छा चयो, मियां मस्करा मियां दरवेश तोखे आउं इनाम थो ॾियां, पर मुंहिंजो इनाम तूं यादि रखजां। ॾिसी पाण खां अकल में को बि घटि, ॾिजां चीज़ मुंहिंजी तंहिंखे न झटि। बादशाह चयसि त जेकॾहिं तोखे पंहिंजे पाण सां को बि अकुल में दिमाग़ में घटि ॾिसण में अचे त उन खे इहो इनाम ॾेई छॾिजां। शहनशाह तंहिंखे ॾिनी पोइ लठ, वठी मस्करे कई सलामनि जी सठ। शहनशाह बादशाह जेको उन पोइ मस्करे खे दरवेश खे हिकु लठ ॾिनी। जीअं ई लठ मिली दरवेश खे मस्करे खे त हुन अची सलामनि जा सदका कया त बादशाह मूंखे इनाम ॾिनो आहे। हिकु ॾींहुं शहनशाह बीमार थियो, पुछण मस्करो तंहिं अमालक वियो। हिकिड़े ॾींहुं छा थियो जो बादशाह जेको आहे उहो बीमार थी पियो। अमालक माना ॿाहिरे मुल्क, त उनखे मस्करो जेको आहे उहो उनजे मुल्क वञी रसियो, उनखे अयादत करण जे लाइ, पुछण जे लाइ। उनखे चयो, शाह तंहिंखे वञा थो सफ़र, दुआ का पछाड़ीअ में मूंखे तूं कर। शाह मतिलबु बादशाह जेको बादशाह चयसि तव्हां हिकु सफ़र ते पियो वञा, दुआ कजां त मस्करे खे पियो चवे बादशाह, तव्हां हिकु सफ़र ते पियो वञा, मुंहिंजी पछाड़ीअ में मुंहिंजे लाइ का दुआ कर। पुछियो मस्करे उत ॿधी हथ तॾहिं, शहनशाह जी मोट थींदी कॾहिं। मस्करे जेको आहे सो हथ ॿधी बादशाह खां पुछियो त बादशाह जॾहिं वञो पिया उतां खां तव्हांजी वापसी कॾहिं थींदी। चयो, शाह वञा थो परे खां परे, वरियो कोन ॼाणा न को वरे। बादशाह जवाब ॾिनुसि त आउं इलाही परे पियो वञा, अहिड़े हंधि पियो वञा जितां खां को बि अॼु ॾींहं ताईं वापसि वरियो न आहे। मतिलबु त हू पंहिंजे मौत जी तरफ़ वञी रहियो आहे, अहिड़ी मंज़िल जितां को बि वापसि न अची सघियो आहे। पुछियो मस्करे पोइ ॿधी हथ ॿई, सफ़र जी तयारी तव्हां छा कई। मस्करे वरी बादशाह खां हथ ॿधी अर्ज़ु कयो, पुछियसि त बादशाह ॾे ख़बर, तव्हां सफ़र जी को तयारी कहिड़ी कई आहे। चयो, शाह सफ़र लाइ नाहियां तयार, कंदो माफ़ शल मूंखे परवरदिगार। उन ते बादशाह थो चएसि त मूं सफ़र जी का बि तयारी कोन्हे कई, अलाह साईं परवरदिगार आहे, माफ़ कंदो असांखे। उहा ई ॻाल्हि जेका पाण अॼुकल्ह कंदा आहियूं, सफ़र जी तयारी का बि कोन कंदा आहियूं आख़िरत जी, बसि इन ई आसर ते वेठा आहियूं त परवरदिगार माफ़ कंदो असांखे, बख़्शणहार आहे, पालणहार आहे, असांखे माफ़ी कंदो ऐं बख़्शिश कंदो असांजी। त बादशाह जो बि कुझु उहो ई थींदो। चयो मस्करे ही अजब आहे बयान, अकुल अॼु अव्हां जो सॼो थियो अयान। बादशाह उन ते अजब में पइजी वियो त ही तूं अजब जूं ॻाल्हियूं पियो करीं बादशाह, अॼु तव्हांजो अकुल जेको आहे उहो सॼो ज़ाहिर थी वियो आहे। अयां मतिलबु ज़ाहिर थियणु, अकुल जेको तव्हांजो आहे उहो अॼु सॼो ज़ाहिर थी वियो आहे। त तव्हां सफ़र ते पिया वञो, अहिड़े ते तव्हां का बि तयारी कोन्हे की, इन जे आसरे ते वेठा आहियो त परवरदिगार असांखे माफ़ कंदो। वञे जो सफ़र ते नथो थी तयार, अकुल जो उन वटि चइबो ॾुखार। जेको सफ़र ते वञे ऐं उन जी का बि तयारी न हुजे त मतिलबु उन वटि दिमाग़ आई कोन्हे, उन तयारी का बि कई कोन्हे, त उन वटि दिमाग़ जो ॾुकार आहे, खोट आहे। वठो लठ पंहिंजी न घुर्जे मूंखे, अव्हां जी अमानत अव्हां खे हुजे। ही पंहिंजी लठ वापसि वठो, मूंखे ॿियो को बि घटि अकुल वारो कोन मिलियो आहे तव्हां खां। ही पंहिंजी लठ वापसि वठो, तव्हांजी अमानत हुई ऐं तव्हांखे वापसि पियो ॾियां। ही जेको बैत आहे उहो पीरू भीरोमल ग़रीब लिखियो आहे। हिकिड़ो ख़ुशि मिज़ाज, कचहरी में पहिरे हो वेठो हुता। शहनशाह हिकिड़ो ख़ुशि मिज़ाज, कचहरी में पहिरे हो वेठो हुता। अची मस्करो उत सलामी थियो, शहनशाह तंहिंखे तॾहिं हीअं चयो
मियां मस्किरा तो खिद्यां थो इनाम, मगर यादि रखजांइ मुंहिंजो इनाम। मियां मस्किरा तो खिद्यां थो इनाम, मगर यादि रखजांइ मुंहिंजो इनाम। ॾिसी पाण खां अक़ल में को बि घटि, ॾिजां चीज़ मुंहिंजी तंहिंखे न झटि। शहनशाह तंहिंखे ॾिनी पोइ लठ, वठी मस्किरे कई सलामनि जी सठ। हिके ॾींहुं शहनशाह बीमार थियो, पुछण मस्किरो तंहिं मालिक वियो। चयो शाह तंहिंखे वञा थो सफ़र, दुआ का पछाड़ीअ में मूंखे तूं कर। चयो शाह तंहिंखे वञा थो सफ़र, दुआ का पछाड़ीअ में मूंखे तूं कर। पुछो मस्किरे उत ॿधी हथ तॾहिं, शहनशाह जी मोट थींदी कॾहिं। चयो शाह वञा थो परे खां परे, वरियो को न ॼाणा न को वरी। चयो शाह वञा थो परे खां परे, वरियो को न ॼाणा न को वरी। पुछो मस्किरे पोइ हथ ॿधी हथ ॿई, सफ़र जी तयारी तव्हां छा कई। पुछो मस्किरे पोइ ॿधी हथ ॿई, सफ़र जी तयारी तव्हां छा कई। चयो शाह सफ़र ला न आहियां तयार, कंदो माफ़ शल मूंखे परवरदिगार। चयो शाह सफ़र लाइ न आहियां तयार, कंदो माफ़ शल मूंखे परवरदिगार। चयो मस्किरे ही अजब आ बयान, अक़ल अॼु अव्हांजो सॼो थियो अयान। चयो मस्किरे ही अजब आ बयान, अक़ल अॼु अव्हांजो सॼो थियो अयान। वञे जो सफ़र ते नथो थी तयार, अक़ल जो उन्हीअ वटि चइबो ॾुका। वञे जो सफ़र ते नथो थी तयार, अक़ल जो उन्हीअ वटि चइबो ॾुका। वठो लठ पंहिंजी न घुरिजे मूंखे, अव्हांजी अमानत अव्हांखे हुजे। वठो लठ पंहिंजी न घुरिजे मूंखे, अव्हांजी अमानत अव्हांखे हुजे। शहनशाह हिकिड़ो ख़ुशि मिज़ाज, कचहरीअ में पहिरे हो वेठो हुतां। शहनशाह हिकिड़ो ख़ुशि मिज़ाज, कचहरीअ में पहिरे हू वेठो हुतां।